الحمد لله وكفى والصلاة والسلام على سيد الرسل وخاتم الأنبياء أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تحسبن الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. درود شریف اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. जेको भी इंसान इन दुनिया में आयो आहे जरूर उनके हिकिड़े ॾींहुं इहा दुनिया छॾणी आहे. लना मलकुन युनादी कुल्ल यौमिन लिदूलिल मौत वबनूलिल खराबी. रोज़ानो हिकिड़ो फ़रिश्तो आहे जेको हर इंसान जे दरवाज़े ते वञी ऐलान थो करे लिदूलिल मौत वबनूलिल खराब. ए इंसानो ॼणियो मरण जे लाइ ठाहियो ॾहण जे लाइ. ॼणियो मरण जे लाइ ठाहियो ॾहण जे लाइ. यानी जेको ॼायो आहे सो मरंदो, जेका शइ ठही आहे उहा ॾहंदी. ऐं मौत ॾुखियो ॾाढो आहे. किताबनि में अचे थो हिकिड़ो ज़िंदा जानवर हुजे, तव्हां हुनजी खल लायो, केॾी हुनखे तकलीफ़ थींदी. मौत जे वक़्त में इंसान खे इन खां वधीक तकलीफ़ थींदी आहे. हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह से मौजज़ो ॾिनो, मुअल्लनि खे ज़िंदा कयो. वअहयिल मौता बिइज़्निल्लाह. अल्लाह जो हुक्म सां हिकिड़ी पुरानी क़बर ते आयो, उनखे चई कुम बिइज़्निल्लाह, उथी अल्लाह जे हुक्म सां हमरा उथी बीठो. ईसा अलैहिस्सलाम फरमास मौत जो ॾे हवालो. चईंसि 1000 साल गुज़री विया, कफन सड़ी वियो, वार छणी विया, गोश्त ॻरी वियो, हॾा मिटी थी विया, क़बर का शइ बचाई कान्हे.
پر اج تمام مکھے اتھاریو آئے وہ موت واری کوڑان مجھے نگلی مونیا نہ تھی قبر میں ونجن سولو کونے میدان محشر میں تو سب گڈ ہوندا انجا پراوا دوست دشمن قبر میں تو سائیں اکیلو رہو نہ ابو نہ اما نہ با نہ بہن نہ مٹو نہ مائٹ نہ پٹر نہ پوٹو ہزار سال قبر میں رہو سولو کونے دکھیو مولانا اشرف علی تھانوی رحمت اللہ علیہ ایک لطیف بیان کہو ایکڑی کراڑی مائی ان جی ڈوٹری بیمار ڈوٹری سمجھو تھا دی جی دی سو نانی متھن نو ویٹھی روئے پئی چے بے یا اللہ مران جی مدت مونجی آ مکھے مار ہن کے چھو تو مار اللہ تعالیٰ جی قدرت پاڑے میں ایکڑی ڈھگی چھڑی وئی ان ونے ایکڑی کنی میں وات ویدو اٹو پیلو وہ کنی ان ڈگی جے منہ میں چمڑی پئی اچے ڈگی پریشان تھی جتھے نانی ویٹھی ڈگی منہ کہو نانی نانی اب سمجھو تو اسرائیل پہنچیو دعا قبول تھی وئی اتے جو تے تھڈے تے رب کے جے یا اللہ ماں بھوگ پہ کرایو میں ہن کے مار مکھے نہ بابا موت ایڈو ڈکھیو اسرائیل اچے نہیں پٹر جو ساو کڈن جے لا پی روئے ऐं उनखे चए त ठीकु आहे भला तुंहिंजे पुट खे कोन था मारियूं तोखे था मारियूं चवंदो न बाबा ही मरे मां न मरियो पर हदीस पाक में अचे थो हिकु शख़्स अहिड़ो आहे जो जॾहिं उहो मरे थो त मौत जे वक़्त में एतिरी बि उनखे तकलीफ़ नथी थिए जेतिरी केवल जे चक में थी केवल जे चक में भी कुछ ईज़ा आहे पर उनखे मौत जे वक़्त में एतिरो भी ईज़ा नथो फरमायूं उहो आहे शहीद शहीद जे वक़्त में शहीद थींदो आहे त शहादत जे वक़्त में उनखे एतिरो भी ईज़ा न थींदो आहे जेतिरो केवल जे चक में दुआ कयो अल्लाह सां सभिनी खे मौत ॾे त शहादत जो मौत ॾे मरणो त हुई आहे वॾे बुखार में मरूं साई ज़रकान में मरूं फालिज जी बीमारी में मरूं कैंसर जे मूज़ी मर्ज़ में मरूं एक्सीडेंट थी मरूं जो लाश भी सुञाणप में न अचे इन खां भलो आहे त शहादत जो मौत मिले भले में भलो मौत शहादत शहीद जे गिची मां जीअं जिंदगी जो रसो टुटो बिना हिसाब जे जन्नत में पहुचण ताईं 5 मिंट भी वॾा रूह त उन वक़्त में पहुचे थो जन्नत उलमा खां तव्हां ॿुधो शहीद जे जिस्म मां जीअं रूह निकिरे थो जन्नत में हिकिड़ा सावा पखी आहिनि उन्हनि जे गुजनि में थो वञी पए बाक़ी जिस्म हज़ारे साल क़ब्र जा ईअं गुज़री वेंदा जीअं निंड जो हिकिड़ो खोंगो बस हिकिड़ो खोंगरो ऐं शहीद क़यामत अची वेंदी जॾहिं शहीद रब जे साम्हूं ईंदो 50,000 साल क़यामत जो हिकिड़ो ॾींहुं थींदो हिकिड़े सेकंड में गुज़री पुलिस रात खां ईअं पार थींदो जीअं बिजली जी छाट माना शहादत खां बाद जन्नत में पहुचण ताईं 5 मिंट भी वॾा जन्नत में वञण जो आसान में आसान रस्तो इहो सो सभु दुआ घुरंदो नी शहीद में के अहिड़ियूं ख़ुसूसियतूं आहिनि जेके नबीअ में भी न आहिनि हालांकि नबूवत जो दर्जो शहादत जे दर्जे खां मथे नबी जो मक़ाम शहीद जे मक़ाम खां मथे आहे पर के ख़ुसूसियत जीअं नबी वफ़ात कंदो आहे त उनखे गुस्ल कराइबो आहे पर शहीद खे शहादत खां बाद गुस्ल न कराइबो इहे खून वारा कपिड़ा बि लाइबा न
जेको रत वयो आहे गोली लॻण जे करे इहो बि धो न, बस इन्हनि कपिड़नि सूधो कफन पारायोसि, जनाज़ो पढ़ी दफ़न कयोसि। क़यामत जो ॾींहुं थींदो, शहीद जे जिस्म मां खून पियो वहंदो, पर हुन जी ख़ुशबू मुश्क ऐं अंबर हूंदी। अल्लाह से फरमाईंदो, शहीद अॼु हिन मौलवीअ जो बि हिसाब थींदो, हिन हाजी ऐं सखीअ जो बि हिसाब वठंदुसि, हिन पीर साहब जो बि हिसाब थींदो, पर तोसां मां कड़ा हिसाब कया। वध में वध जान हुई प्यारी, उहा बि मुंहिंजे रस्ते में कुर्बान करे आया, हाणे वञ बिना हिसाब जे। ऐं जन्नत में कोई शख्स दुनिया में मोटण जी तलब न कंदो सवाइ शहीद। शहीद वाहिद शख्स आहे जो चे जन्नत में भी रब के चवंदो, या अल्लाह मूंखे दुनिया में वापस मोटा तो तुंहिंजे रस्ते में शहीद थी जा। छो त जेतिरो शहादत में मज़ो आहे एतिरो जन्नत जी का नेमत में मज़ो न आहे। ऐं अव्हांखे ख़बर आहे त शहीद में अञा साह हूंदो आहे, शहादत खां पहिरियों हुनखे अल्लाह जी ज़ियारत थी, पहिरीं रब जी ज़ियारत थींदसि, पोइ दुनिया जो जहान छॾींदो। ऐं रब जी ज़ियारत में एॾो मज़ो आहे जो जन्नत जी का नेमत में मज़ो न आहे। तंहिंजे करे त नबी साईं फरमायो, जेको शहादत जी दुआ नथो करे, शहादत जी तमन्ना नथो करे, वङेसि त यहूदी थी मरे, वङेसि त नसारा। अरे भले मौत जे लाइ जेको दुआ न करे, सो मामूल बनाए छॾिजे हर नमाज खां बाद, या अल्लाह मौत ॾे त शहादत। पोइ इंशाअल्लाह जेकर बिस्तरे ते मुआसी तरह बि सवाब शहीदनि वारो मिलंदो। हज़रत ख़ालिद बिन वलीद आख़िरी वक़्त में रोए पियो, साहबा फरमाए, छो भला मौत खां डिॼींदो जा, बुज़दिल थियो आहे। चई, न मां त मौत जे मुंहं में पवंदो हुउसि, जिस्म ते वार जेतिरी बि जाइ ख़ाली नाहे जिथे तीर या तलवार जो ज़ख़्म न हुजे। पर जो रोआ इन अफ़सोस में तो जो मौत बुज़दिलनि वारो बिस्तरे ते थो थिए, काश जो मैदान जंग में मुंहिंजो मौत थिए। त मौत त हुनजो बिस्तरे ते थियो, पर हुनखे सवाब शहीदनि वारो मिलंदुसि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿ सहाबी, हिक जो नालो हज़रत साद, ॿिए जो नालो अब्दुल्ला बिन जाश। ॿई यार, ॿई दोस्त वेठा आहिनि। हिकिड़ो तो ॿिए खे चई, यार मां दुआ थो घुरां, तूं आमीन चइजां। हज़रत साद फरमाए, तूं अब्दुल्ला बिन जाश हथड़ा मथे खयां, रब को दुआ तो घुरे, या अल्लाह सुभाणे कुफर ऐं इस्लाम जी जंग आहे, मुसलमाननि काफ़िरनि जो ओद जे मैदान में तारीख़ी मार्को आहे। हिकिड़े पासे ॾांहुं अबू जहल जा साथी आहिनि, त ॿिए पासे ॾांहुं मुंहिंजे सोणे मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहिनि। या अल्लाह मुंहिंजी दिली तमन्ना ही आहे त सुभाणे मुंहिंजो मुक़ाबिलो हिकिड़े बहादुर काफ़िर सां कराइजां, पोइ हू बि मूंखे ज़ख़्मी करे, मां बि हुनखे ज़ख़्मी कयां। या अल्लाह आख़िर उहो काफ़िर मुंहिंजे मथां ग़ालिब थी वञे, मूंखे शहीद करे विझे। या अल्लाह शहादत खां बाद मुंहिंजूं अखियूं बि कढे, कन बि कपे, चपड़ा बि वढे, मुंहिंजे पेट खे चीरे करे मुंहिंजो जिगर बि ॿाहिरि कढे। ए मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजी दिली तमन्ना आहे त क़यामत जे ॾींहुं जॾहिं तुंहिंजे आॾो मां अचां त मुंहिंजूं अखियूं बि निकितल हुजनि, कन बि कपियल हुजनि, चपड़ा बि वढियल हुजनि, मुंहिंजो पेट बि चीरियो पियो हुजे। हेॾो मुंहिंजो सोहणो नबी, दातलो नबी, आमिना जो लाल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी बीठो हुजे। या अल्लाह तू पुछा करियो अब्दुल्ला जी अखड़ियों केॾां कई, कन केॾां कई, चपड़ा केॾां कई, ये हथ पेर केॾां कई। ते मुंहिंजा अल्लाह
मां उते क़यामत जे ॾींहुं पंहिंजे महबूब जे आॾो जवाब में चवां या अल्लाह ही उज़वा ॾिना बि तो हुया तुंहिंजे महबूब जे दीन तूं कुर्बान करे आयुसि। साद फरमाए तो मां चयो आमीन। ॿिए ॾींहं ते कुफ्र ऐं इस्लाम जी जंग थी आहे। मुसलमाननि ऐं काफ़िरनि जो तारीख़ी मार्को थियो आहे ओद जे मैदान में। साद बिन अबी वक़ास फरमाए तो 70 नबी जा सहाबी शहीद थी विया। शाम जो जंहिंमहिल शहीदनि जा लाश गॾु कया विया, मां पंहिंजे यार पंहिंजे दोस्त जे लाश जे मथों जो आयुसि। मथे खां वठी पेरनि ताईं जाचे जो ॾिठो मांसि त जीअं यार दुआ घुरी अल्लाह ईअं दुआ खे क़बूल कयसि। अखियूं भी निकतल हस, कन भी कपियल हस, चपड़ा भी वढियल हस। जीअं हज़रत अमीर हमज़ा जा 11 टुकड़ा कया विया, ईअं अब्दुल्ला बिन जहश जा भी 11 टुकड़ा कया विया। हिन वक्त भी हज़रत अब्दुल्ला बिन जहश जी मज़ार ओद जे मैदान में हज़रत अमीर हमज़ा जे मज़ार सां गॾु मज़ार थी। तो दुआऊं इहे घुरनि। जन्नत में वञण जो आसान में आसान रस्तो इहो अथव। तव्हांखे ख़बर आहे ओद जे मैदान में नबी जो सहाबी खारकूं पियो खाए। साईं जन खे चई ला इन कुतिलतु फी सबीलिल्लाह फअैन अना। साईं जी करे मां अल्लाह जे रस्ते में क़त्ल थी वञा त मुंहिंजी जाइ काथी आहे? फरमायो अंत फिल जन्नत, जेकर तू शहीद थी तुंहिंजी जाइ जन्नत में आहे। हदीस में अचे तो फअल क़तबर, खारकुन खे उते ई फिटो कयईं। चई खारकुन खाइण में देर लगंदी, ॿियूं खारकुन जन्नत में खाइबी। आसान रस्तो इहो। इब्न माजा नसाई में तफसील सां वाक़ियो ईंदो आहे को नबी जो सहाबी साद रंग जो कारो, शिकिल जो सादड़ो, नबी से जी आॾो रोए पियो। पाण फरमायूं ले मां तबकी छो थो रोई? चई से मां पंहिंजे नसीबनि ते थो रोआं त अलाए शिकिल जे सादड़े हुजण जी करे, मिस्कीन ऐं गरीब हुजण जे करे जन्नत में भी वेंदुसि। अलाए फरमाई ख़ैर त आहे। चई 10 साल थिया मां मुस्लमान थियो आहियां। जब भी मुसलमान वट निकाह जो पैगाम खणियो हा त केर भी कबूल करण जे लाइ तैयार न आहे। चवनि था तूं सूरत में गरीब, पैसे में गरीब। फरमायो पुट घबरा न, तुझी शादी जो बंदोबस्त मां थो कयां। सचो सुभान अल्लाह। बाबा हेॾे निहारियो, अखियूं भी मूॾे हुजनि, कन भी हेॾे हुजनि, दिलि जो तवजो भी हुजे। अखियूं हेॾे थी वयूं, इहे बेअदबी आहे। भाउ राशिद साहब ईंदो इंशाअल्लाह, उनजी भी ईअं ई ज़ियारत कजो। जेको आलम स्टेज ते अचे तव्हांजी नज़र उॾायूं। ॿिए पासे निहारियो, ॿिए पासे ॾे तवजो कई आहे, बेअदबी आहे। मुंहिंजी बेअदबी न आहे, अलाह ऐं अलाह जे रसूल जी मजलिस जी बेअदबी। तंहिंजे करे निहारियो हेॾे मूंॾे, शिकिल वणे या न वणे तॾहिं बि निहारियो मूंॾे। ठीकु आहे न? उलमा खे ॾिसी वठो, ज़ियारत करे वठो, मथां सुभाणे जनाज़ो भी नसीब न थिए। ॻाल्हियूं सभु तव्हां असांजूं ॿुधल आहिनि, पर सिंधी में चवंदा आहिनि भेरो ज़रूरी। फरमायूं कथी आहे अमर बिन वहब। अमर बिन वहब हिकिड़ो मदीने जो ज़मींदार हुयो, न्यू मुस्लिम हुयो, नओ मुस्लमान थी। उनजी हिकिड़ी न्याणी। फरमायूं साद वन अमर बिन वहब जे दरवाज़े ते दरवाज़ो खड़का, ॿाहिरि निकिरी अचे सलाम वराईंसि। मुंहिंजो पैगाम ॾींसि त मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे न्याणीअ सां मुंहिंजो निकाह कराइण था चाहिनि। हज़रत साद ड्रोग पाती आहे, ख़ुशीअ में मां पई न, पंहिंजे मुंहं सां पियो ॻाल्हाए। जीअं ॾिसंदा न कॾहिं कॾहिं ग़रीब नौकिरी जो ऑर्डर मिलंदो, पोइ ख़ुशीअ में पंहिंजे मुंहं सां ॻाल्हाईंदा, हाणे हीअं थींदो, हाणे हीअं थींदो।
वो भी ॻाल्हाए पियो पंहिंजे मुंहं सां चइबो वागे वा सादा तुंहिंजा बख़्त भला कॾहिं त केरु तोखे संग कोल पियो ॾे अॼु मदीने जे ज़मींदार वटो तुंहिंजी शादी पई थिए सो बि मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे लाइ संग पियो छिकराए भॼंदो आयो साई कान पटे अचे वॾे आवाज़ सां दरवाज़ो खड़कायो हुनखे कावड़ लॻी त भला इहो केरु आहे एॾो आवाज़ सां दरवाज़ो ॿाहिरि निकिरी आयो हिनखे जो ॾिठई त रहंदो अञा कावड़ वधीक आयसि वरी हिन ॿी काई ॻाल्हि कान कयसि चई मुंहिंजो नालो सादा मां मदीने खां थो अचां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोॾे पैगाम मोकिलियो आहे तो वटि न्याणी उन जो रिश्तो नबी से मूं सां कराइण था चाहिनि क़बूल अथई या न जवाब ॾे हू परेशान थी वियो अलाए साईं जन इहो हुकुम कयो आहे सोचे बाबा हाली हल ठीकु आहे साद वापसि मोटियो ही जो घर वियो अॻे ज़माने में घर जो सान हूंदो हो नंढो दरवाज़े ते का ॻाल्हि थींदी त अंदरि मस्तूरात औरतूं उहा ॻाल्हि ॿुधंदी अमर बिन वहाब जीअं जो घर में दाख़िल थियो त न्याणी परेशान ॾिठसि बाबा ख़ैर त आहे चई हा पुट ख़ैर आहे चई बाबा ॿुधा ॻाल्हि छा आहे चई काई ॻाल्हि कान्हे न्याणी चयो बाबा मां सॼी ॻाल्हि तव्हांजी ॿुधी आहे परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे बाबा तो इन ग़रीब ॾे नज़र छो कई इहो त मिसकीनो ग़रीबो तूं नज़र उन साईं ॾे करी आहे जंहिंजो पैगाम खणी आयो अब्बा मूंखों वधीक दुनिया में कहिड़ी ख़ुशनसीब न्याणी थींदी जो कंहिंजे घोट जो इंतिखाब पी पियो करे भाइर पिया कनि चाचा ऐं मामा पिया कनि मां क़यामत जे ॾींहुं सॼी दुनिया जे औरतुनि ते सुरख़ुरू हूंदसि जो मुंहिंजे घोट जो इंतिखाब नबीअनि जो सरदार पियो करे न्याणी थी पंहिंजे पीउ खे चए छा बाबा तो क़ुर न पढ़ियो आहे छा वमा कान लिमुमिन वला मुमिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरा अन यकून लहुमुल खियरा बाबा जन अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे त मुसलमान मर्द खे मुसलमान औरत के पंहिंजी मर्ज़ी हलानी न आहे मर्ज़ी अल्लाह जी हलंदी मर्ज़ी अल्लाह जे रसूल जी हलंदी चईसि बाबा जल्दी कर साईं वटि पहुच मतां जिब्रील न अची वञई ॿई जहान बर्बाद थी वेंदई साद पंहिंजी कारगुज़ारी बयान कई थोरी देर खां बाद अमर बिन वहाब भी आयो अची वेठो फरमायूं छा तुंहिंजो मशवरो आहे अमर बिन वहाब जे अखियुनि मां ख़ुशी में पाणी अची वियो मुंहिंजा साईं जेकॾहिं तव्हांजो इहो फ़ैसिलो आहे त मूंखे बि क़बूल आहे मुंहिंजे न्याणीअ खे बि क़बूल आहे फरमायूं क़बूल ते जी हाउस फरमायूं पुट साद वेव त निकाह पढ़ायो सम्झो सुभान अल्लाह केॾी आसानी छा जूं तारीख़ूं छा जा वनवा छा जूं बुकियूं छा जूं मेंदियूं छा जा मोर निकाह सस्तो अॼु निकाह महांगो थी वियो ज़िना सस्ती थी वई 50 रुपए में 100 रुपए में ज़िना पई हले पर निकाह जे लाइ 5 लख हुजनि 10 लख हुजनि पोइ पियो निकाह थिए हालांकि हदीस में अचे थो नबी साईं फरमायो निकाह में जेतिरो ख़र्च घटि एतिरी बरकत घणी जेतिरो ख़र्च घटि एतिरी बरकत घणी जेतिरो ख़र्च घणो कंदो एतिरी बेबरकती थींदी आओ रब जी कर तव्हांखे ताक़त ॾिनी आहे माली वुसत आहे त नबी साईं फरमा औलिम वलौ बिशात दावत वलीमा कयो दोस्तनि खे मिटनि माइटनि खे न्याणियुनि साणियुनि खे पाड़े वारनि खे मुफ़्त में खाराए छॾियो त शादी बि थी वेंदी त नबी जी सुन्नत बि ज़िंदा थी अॻे होटल न खोलियो शादी में पाह ताईं पोइ त न वठो पर असांजा बुज़ुर्ग फरमाइनि था शादी जे वक़्त में हदिया तूफ़ा बि न वठो इहो जुर्मानो आहे शादी उनखे चइबो आहे
جو تواجے گھر میں بھی خوشی ہوجے تو پاڑے وارن کے بھی خوشی دے. یہ نہ جو توا دعوت نہ موقع کے دیو تو اونچے ون بھیڑا پھانسی آسی 1000 ڈیاں پوندو. وہ تو جرمانو پیا سمجھن کچھ تو کو نہ پیا. پاڑے میں بار تو جمے تو توائی اساں جے گھر میں تو خوشی آ پر پاڑے واریوں مایوں چل پیوں. آگے اساں کے لٹن جو وگو بھی ڈیاں پوندو 50-100 روپیہ بھی مبارک جلا بار جی ماں کے ڈیاں پوندو. یہ تو جرمانو تا جے کر آگے خوشی جے وقت میں نہ وٹھنا. سائیں بیروارا رحمت اللہ علیہ جو آخری پٹو سائیں عبداللہ انہیں جی شادی تھی. وزان استاد رشید احمد کھڑا ہوا انہوں نے 500 روپیہ دی. سائیں فرما تو جگو عالم نہ ہو فرمائی اج جے کر مکھے کر 50,000 جے لکھ روپیہ دے اج ماں نہ وٹھن. یہ خوشی جو موقع تا جے کر اج کہتے بھی جرمانو نہ سب مفت میں کھائیے. ہاں پٹ تے پانجی جاتے پر نیانگن جا بھی بھتا پیا تھن. مقصد یہ ہے کہ جی نیانگیاں جو بھت کرا تو لٹا کپڑا ملن ہدیہ تحفہ ملن. حالانکہ نیانگیاں جو بھت تھی دو بابا خوشی کن گھوٹے دا چھو تو انہوں جو گھر آباد تو دے گھوٹ جا میں ٹماٹر خوشی کن جن جے گھر میں نیانگی تھی نکرے تو انہیں جو تو گھر ویران تو دے. اساں تو ڈٹھوا تو نیانگی جو رون دیا ابو بھی روندو اما بھی روندیا بھائی بہن کو روندا. یا تو ہندون جی رسم ہے. ماں تو کا پوچھا تو بہن جی شادی تھے ائی باپ جو دعوت نامہ دے تو مجھے بہن جی شادی ہے انہیں کو ودھی کا بے حیائی تھی. حیدرآباد جو کو دوستو سا جو مولوی وہ دعوت نیانگی جی شادی جو کرا انہیں جو کارڈ چھپڑائیں تو فلاں شادی حال میں مجھے نیانگی جی شادی ہے سب تھا. مجھے تو جو بے حیا کچھ لٹن جے وگے جے کرے تھرماس جے کرے گلاسن جے سیٹ جے کرے تو نیانگی جی شادی پیو کری خوشی پیو کر. یہ تو ایک فطری قانون ہے اللہ جو حکم تو نیانگی کے پڑھایو. یا ہندن جی رسم ہے مسلمان جی رسم ہے انہیں رسم کے چلے پرائیو رسم قبول نہ کرو. اسا آل سنت والجماعت. آل سنت مانا نبی جے طریقے دلن والجماعت مانا صحابہ جے طریقے. نبی جے طریقے کے چلیں دو صحابہ جے طریقے کے چلیں دو گمراہ تھی. جنت جے رستو نویں دو یہ جہنم وارو رستو. پراو اثر قبول نہ کرو. اور ایک دوست فون پیو کرے سائیں جوگی صاحب محرم جے مہینے میں نکاح جائز ہے یا نہ جائز. ماں جو کہہ تو کہ چاہے نکاح نہ جائے چاہے کیر شادی نہ تو کرے. ماں جو محرم جے مہینے میں جے کر نکاح کندو تب فائدہ آخرت جا ہکڑو فائدو دنیا جو تھی آخرت جا بفائدہ کرا ہکڑو فائدو یہ تھیندو جو محرم جے مہینے میں کا جو موت تھیندو تو موت بھی برکت وارو پر جکر ہے نا مہینے میں کا جو نکاح تھیندو تو نکاح بھی برکت وارو تھیندو. بیو بدعت ختم تھی ویندی محمد مصطفیٰ جی کڑی مرد سنت زندہ تھی پوندی. نبی سے فرما من احیا سنتی عند فساد امتی فلہو اجر 100 شہید. فرمائیو جا مجھے ہکڑی سنت کے زندہ کہو ان زمانے میں جا زمانے میں موجی امت موجی سنت کے چھڑے دنوں ہوجے انہیں وقت میں جے کو مجھے ہکڑی سنت کے زندہ کندو اللہ انہاں کے 100 شہیدن جو ثواب. بابا محرم جے مہینے میں مسلمان نکاح والی سنت چھڑیا گیا تو سنت زندہ تھی پاندی. دنیا جو فائدو یہ تھیندو جو ذوالحج میں تمام شادی کندو تو شادی حال جو لکھ روپیہ کرایو بھریندو پر محرم میں 25,000 میں کم تھی آیا ان وقت سب خالی پیان شادی حال. کربلا کا ہکڑیا سویں کربلا اسا مسلمان انسا سجو سال کربلا کروڑ ڈی کروڑ مہینوں کروڑ ہفتوں خالیا جو کربلا نہ تھی ہوجے
وہ دسمبر کے مہینے میں 200-300 معصوم شاگرد صبح جو اسکول ویا ایک بجے کا پڑھ انہاں جا جنازہ چیمبرل کے پوتا ماں تواں کا پوچھا تو یا کربلا ہوئی یا نہ آگے کوٹیا میں چوتھو دی ایک کٹی آیا پنٹی میں چگا اساں جا نوجوان پولیس وارا دردناک حالت میں انہوں کے مارے ہوئے یا کربلا ہوئی ہے کانو 200-300 بلدیہ کراچی میں فیکٹری میں زندہ مسکینہ نے غریبن کے باہ میں ساڑے ہوئے یا کربلا ہوئی ہے کانو وہ جامعہ حفصہ میں لال مسجد میں 3,500 ایسا جو معصوم نیانیوں جن کے دردناک حالت میں شہید کے ہوئے یا کربلا ہوئی یا نہ ہوئی سجو سال ایسا جو کربلا ہے نعرہ تکبیر نعرہ تکبیر آیا 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 شیر آیا شیر آیا شیر آیا اللہ نعرہ تکبیر نعرہ تکبیر نعرہ تکبیر قائد سندھ قدم مرا آیا 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 نعرہ تکبیر نعرہ تکبیر قلبی خالد زندہ تھا قلبی خالد زندہ تھا قلبی خالد آیا تھا قلبی خالد آیا تھا نعرہ تکبیر تمام دوست لیا بیٹھل دوستوں کی گزارش آپ سے جاری ہے ساریہ شہید اسلام جے عظیم فرزند جرنیل جمعیت قائد سندھ فرزند سندھ حضرت علامہ راشد خالد محمود سمر صاحب تواجہ سامو جلوے افروز آہن تمام دوستن کے گزارش آئے تغیرن